बंद कर। सही है। हमारे टाइट करे थे। अरे तेरे खोल खोल तो माँ क्या थे यार ना सब अल्लाह हो संगड़े। बस तू छड़े दे आने बस छड़े दे दे। अब दरूद शरीफ पढ़ो ये हले तो न तो अब 28 बंद था सा भाई सही थे उन्हें मने सही है। हाँ तो नंढड़ा थोड़ा पोते थी वञो तव्हां वॾड़ा जेके वो आख़िर ताईं वेठा आया आयो क़ुर शरीफ ला ते सीनो ॾेई वियो थोरो तवजो ॾियो एॾे वधी अचो थोरो वॾा समूरे नंढड़ा पोते थी वञो तव्हां समूरो उथो तो ॾे पोइते बसि तव्हांजो टाइम ख़तम थी वियो पोइ पासे न वेठो वियो वॾड़ा अचो सभु वधी अचो कदम खणी अचे वेझा थी वियो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन वअला आलिहि अत्तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मा उरीदु मिन्हुम मिर रिज़्क़िन वमा उरीदु अन युतइमून। इन्नल्लाहा हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अपने मन में डूब कर पा जा सरागे जिंदगी तो अगर मेरा नहीं बनता न बन अपना तो बन। पानी पानी कर गई मुझको कलंदर की बात। जब झुका तो गैर के आगे न तन तेरा न मन। एक काम सबको करना है यानी जीना है और मरना है। रह गई बात रंज राहत की ये फकत वक्त का गुजरना है। काबिले गौर ही नहीं खुर्दनोश ये बहीमी के खूह से लड़ना है। मकसद जिंदगी है ताअत हक न कि फिक्रे जहां में पढ़ना है।
दरूद शरीफ पढ़ना। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ली मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, मां अवाजे अॻियां सूरत ज़ारियात मां 3 आयतन जी तिलावत जो शरफ़ हासिल कयो आहे। उन मां बि मक़सदी आयत इब्तिदाई आहे जेका पहिरियां शुरू कयमि। अॼु जी हिन महफ़िल में क़ुरान शरीफ़ जे उन आयत जे मथां गौर फ़िक्र कंदासीं। अल्लाह का दुआ है त रब साईं सही समझ नसीब फरमाए, अमल की तौफीक अता फरमाए। दोस्तों, अवां सब समझो था त असांखे ठाहिण वारो न अबो आहे, न अम्मा है, न को ॿियो माण्हू न। ठाहिण वारो असांखे वो रब ज़ुल जलाल आहे, जेको ॾिसण में नथो अचे पर उनखे ईअं मञूं था जीअं असां पाण खे जीअरो हुजण मञूं था। तव्हां जीअरा वेठा आहियो, मुयल वेठा आहियो, अॻियां ॻाल्हायो हो सही। तव्हां ॾेखारींदव पंहिंजो साहु त असांजो साहु हे आहे, हालांकि साहु त आहे न तव्हांखे। जीअं इंसान साहु ऐं रूह खे मञे थो त आहे, कीअं मञे थो? निशाननि सां। अवांजा हथ चुरनि था, ज़बान ॻाल्हाए थी, अखियूं फिरनि थियूं। तव्हां में चुरपुर आहे त इहे सभु निशानियूं आहिनि त तव्हां मुयल न आहियो। छा आहियो? ज़ोर सां, ज़ोर सां। हेॾो थी विया साम्हूं, हेॾो मिठा दोस्त। ये निशानियूं आहिनि जंहिंसां असां ज़िंदगी पंहिंजी सम्झी सघूं था, या कंहिं बि माण्हूअ जी ज़िंदगी चुरे पुरे थो। हता कि नब्ज़ भी उनजी चुरे थी त चवंदासीं त हमरा हो मुयल न आहे, जीअरो आहे। अञा थोरो तव्हां हेॾे ख़्यालु करे जहिड़ो न कयो न। हाणे ॻाल्हियूं ख़तमु, हाणे कमु क़ुरान शरीफ़ सम्झो। जॾहिं त ज़िंदगी साहु ॾिसी न सघिबो आहे पर उन जूं निशानियूं सम्झी सघिबियूं। ईअं अल्लाह जी ज़ात भी हिन ज़ाहिरी अख सां ॾिसी नथा सघूं। सिज हले थो त सम्झूं था को हलाइण वारो आहे, चंड फिरे थो त सम्झूं था त फीतो भी साइकिल जो बग़ैर फेरण वारे जे नथो फिरे त इनखे कोई फेराइण वारो आहे। असां ज़िंदा आहियूं त असांजी पंहिंजी न आहे ज़िंदगी। छो? जेकॾहिं असांजी पंहिंजी हुजे त असां खां जुदा ई न थिए। 100 साल अॻु में तव्हां हुयो, ॻाल्हायो नथा, लॻो था तव्हां हूंदव। अब 100 साल अॻु में कोन हुआसीं, वरी 100 साल खां पोइ न हूंदासीं। सम्झे? त माना पहिरियों भी न, पोइते भी न, विच में वजूद आहे त पंहिंजो न आहे। ज़रूर उन ॾिनो आहे जंहिंजो वजूद पंहिंजो आहे, उहो रब ज़ुल जलाल आहे। अल्लाह खे सुञाण। जॾहिं उन ठाहियो आहे त उन खां पुछणो पवंदो त छो ठाहियो थी। जंहिं ट्रैक्टर ठाहियो उन ॿुधायो त ट्रैक्टर मां हिन ज़मीन जे खेड़ण जे लाइ हिन में हेतिरा पावर्स इंजण विधी आहे, हे कीण भी हणंदो, हे हर भी ॾींदो, हे फलाणो कम भी कंदो। फलाणो जेको ठाहींदो आहे उहो ॿुधाईंदो आहे त हिन जो कम ही आहे। त असांखे ठाहिण वारो अल्लाह आहे। उन असांखे सम्झायो आहे
त मां तव्हांखे पैदा कयो आहे इबादत जे लाइ। इहा आयत मां तिलावत कई आहे। वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मां तव्हांखे पानो बनाए पैदा कयो आहे त मुंहिंजी पानप मुंहिंजी बंदगी मुंहिंजी इबादत कंदा रहो। इहो तव्हांजे ठाहिण जो मक़सद थो ॿुधायां। अब अलाह साईं पंहिंजो मक़सद ॿुधायो ठाहिण जो त मां हिन कम लाइ तव्हांखे ठाहियो। पर इते सुवाल थींदो आहे त अलाह खे को असांजी इबादत में कम फाथल हो छा? छो ठाहे? इबादत त उनजी फ़रिश्ता बि कंदा। नहनु नुसब्बिहु बिहम्दिक व नुक़द्दिसु लक। फ़रिश्तनि चयो असां साईं तुंहिंजी तस्बीह तामीद इबादत तक़दीस कंदा रहूं था। आदम खे ठाहिण में छा मामलो आहे जो इन खे बनाए थो? इबादत त असां बि कयूं, बल्कि इबादत कख कंडा पखी परंदा भी करंदा। कुरान शरीफ में आए कुल्लुन कद अलिम सलातहु व तस्बीहहु। कुल्लुन माना समझो था कुल जी। कुल माना सब सब शइ। पत्थर भितर मच्छियूं मच्छण दरियाई हुजन आसमानी ज़मीनी हवाई जेतरी भी मखलूक जो कुछ ठाहियो तस रब सब जे लाइ थो चवे। कुल्लुन कद अलिम सलातहु व तस्बीहहु। सब पंहिंजी निमाज भी पढ़न था, तस्बीह भी कन था। सलात भी पढ़न था त तस्बीह भी माना हर शइ। कुल्लुन यस लिल्लाहि यसजुदु मन फिस समावाति वल अर्ज़। रब साईं तो फरमाए अल्लाह जे सजदे में, अल्लाह जे हुक्म में, अल्लाह जे अॻियां झुकाव में, उन जे आर्डर ॿुधण में आसमान और ज़मीन जूं सब शयूं मुंतज़र आहिनि। मां आर्डर कयां अमल कंदा वेंदा। अब ॾिसो सब इबादत कंदा, असांखे छो ठाहे? चए थो महज़ इनाम जे लाइ। पोइ तूं जेके आयत आंदा न जे उहा इहा फरमाए मा उरीदु मिनहुम मिर रिज़्क़िन व मा उरीदु अन युतइमून। रब साईं तो फरमाए मां इहो नथो चाहियां त मूंखे रिज़्क कमाए ॾियनि या मूंखे खाराइनि। मां त खाधे ऐं इन्हनि शयुनि खां पाक आहियां। अलाह साईं तो फरमाए मां इन लाइ न। छो माण्हू मज़दूर रखंदो आहे उन खां कुझु कम वठण जे लाइ त फ़ाइदो वठूंसि। नौकर रखंदो आहे बानार वठंदो आहे छाजे लाइ त मूंखे कमाए ॾींदा, मुंहिंजो दुकान हलाईंदा, मुंहिंजी रोज़ी वधंदी। रब साईं तो फरमाए मां इन लाइ माण्हुनि खे कोन ठाहियो आहे त मूंखे को रिज़्क खाराइनि, मूंखे मुंहिंजो माल वधाइनि। न न, मूंखे इन्हनि शयुनि जी ज़रूरत न आहे। मुंहिंजे पाणे खे मुंहिंजी पानप करे त मां घणे खां घणो ॾींदो वञांसि। इहो फ़र्क़ु आहे, थोरो सम्झो। तव्हां माण्हूअ जा नौकर थींदव त तव्हांजा फ़ाइदा माण्हूअ ॾे वेंदा, पर अलाह जी बंदगी कंदव त तव्हांजा फ़ाइदा अलाह खे ज़रूरत ई कोन्हे। ओॾों ईंदा तव्हांजे तरफ़ों वेंदा न। तूं निमाज़ पढ़े थो न, रोज़ो रखे थो, हज करे थो, पंहिंजे लाइ थो करे, रब जे लाइ न। रब तो फरमाए इन निमाज़ जो इन बंदगीअ जो फ़ाइदो तो ॾांहुं मोटाए मोकिलींदुसि। मूंखे ज़रूरत कोन्हे कंहिं बि शइ जी। मां महज़ महिरबानी ॾेखारण जे लाइ तोखे ठाहियो।
तू बंदगी कंदो वन हेठ थींदो वन मां तोखे मथे खणंदो वेंदुसि यही मेराज जो फ़लसफ़ो है गाल न समझो ये महीनो मेराज जो है न यो मेराज जो फ़लसफ़ो तो समझाया हुजूर जन फरमायो मां जॾहिं मेराज ते पियो वञा तॾहिं रब जी ज़ात मूंखां पुछा कई सोना तू बानो नबी थींदे या बादशाह नबी थींदे जहिड़ी चाहत तू ॾेखारींदे अहिड़ो नबी तोखे मां बणाईंदुसि ॿियनि खां पुछो कोन अथम पर तू मुंहिंजो महबूब आहे इन करे तोखां पुछां थो पियो त कहिड़े क़िस्म जो तू नबी थींदे कुझु नबी बादशाह बनायमि नबी बि हा बादशाह बि हा कुछ नबी पाना हा गुरबत मिस्कीनीअ में भी नबूवत जो फरीज़ो अदा क्यों तू केड़ो नबी थींदे सुलेमान अलैहिस्सलाम दाऊद अलैहिस्सलाम नबी भी होया था गालायो न था जोर सां अब तव्हां पढ़ियल लिखियल गालाईंदो तो जट वेठो हूंदो वो भी समझदो ये नबी बादशाह भी होया था नबी भी होया अल्लाह से हुजूर खां पुछो त तू केड़ो थियण थो चाहीं हुजूर जन फरमायो मां समझी वियुसि अंदर में भी ख्याल आयो जिब्रील भी हेठ इशारो कयो हुजूर फरमायो ब मुंहिंजा वज़ीर धरतीअ ते हिन ब आसमान ते धरतीअ ते मुंहिंजा वज़ीर अबू बकर उमर आहे आसमान ते जिब्रील ऐं मीकाईल आहे वज़ीर जी माना हुंदी आहे बादशाह खे मशवरो ॾियनि पाण फरमाऊं मूंखे जिब्रील भी इशारो कयो मशवरो ॾिनो हेठि मुंहिंजी दिल में भी आयो त दुनिया जी बादशाही कम जी नाहे 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है चैन ॾींहंनि जा मज़ा आहिनि हाणे ॾिसो नवाज़ शरीफ़ वीचारे खे वतन में ही नथो अचणो पवे काथे मुटंदो वेठो आहे लंडन में आहे या न आहे आसिफ ज़रदारी अस्पताल में ॾंद खड़काईंदो पियो खुर्शीद शाह हिते दिलि जे अस्पताल में हासकारी सुतो पियो बेनज़ीर वीचारी वज़ारत मिली त गोलीअ जो बल बणिजी वई बुढ़े के वज़ारत मिली त फांसीअ जो फंदो ज़ियाउलक के बादशाही मिली अहिड़ो ख़त्म थी वियो जो हॾो ई न मिलियो अलाए कंहिंजी केरी पूरे छॾियऊं ज़ियाउलक हुयो पतो ई न पियो दुनिया जी बादशाही मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां सम्झण जहिड़ो मसइलो आहे असांजी मदरसो थाणे जे भिक में आहे उन जे भिक में वरी SSP माना SP साहब जो बंगलो आहे SP जा नौकर निमाज़ ते के ईंदा आहिनि जॾहिं हूंदो आहे न मां उन्हनि खां पुछंदो आहियां त ॾियो ख़बर भलो आहे चवंदा आहिनि साईं सुठो माण्हू आहे सुठो माण्हू हाणे अॻिलो SP हलियो वियो त उनजे बोरचीअ खां मां पुछो ॾे ख़बर इहो भलो हुयो चईं वॾो हरामी हो कुते जो पुटु अलाह कढियोसि खणी अब इतो समझो तब दुनिया के बादशाह जो हालत ये है तो नौकर भी चवे तो वडो हरामी हो बदमाश हो खुदा कढिस समझो था ना तो दुनिया की बादशाही तो ये है हुजूर जन फरमायो मुखा भी चॉइस पूछी वही मुखा भी मशवरो रब जी ज़ात पई करे त तू छा थींदे त दे खबर मां ओड़ो ही तोखे बनाया बादशाह नबी या बानो नबी हुजूर फरमाया मां समझम त बादशाहन जी हैसियत मज़े जी बादशाहन जी हैसियत मज़े जी कोने हज़रत अली साईं जी गाल बुधाया तो अञा छिरक निकली वने हज़रत अली साईं जो मसलो ही वरी बियो
अलीअ खे भंगोड़ो काथे तो सुञाणे? हाँ साईं, अलीअ जी यारी भंगिन सां हुई। पोइ चरिया अली साईं खे ॻोल्हे त हेड़े क़ुरान जी कचहरीअ में उन जूं सुन्नतूं मिलंदई, उन जूं आदतूं मिलंदई। अलीअ जो प्यार चओ क़ुरान सां हो, क़ुरान वारनि सां हो। अली क़ुरान वारनि जो आहे ऐं क़ुरान वारा अलीअ वारा थी। ज़ोर सां सुभान अल्लाह। मादी कुकड़नि वांगुरु न चओ, मर्दनि वांगुरु चओ सुभान अल्लाह। मुड़ुस माण्हू थी सुभान अल्लाह, अल्लाह जो ज़िक्र आहे। मौलविन जो पेट्रोल आहे, इन जे करे थोरो तवज्जे सां रहो। हैदरे करार फरमायो, अलीउल मुर्तदा शेरे खुदा फरमायो, ऐ इंसान तो जी छाजी बादशाही, तू छाजो वडेरो छाजो खान। तू अम्मा जे बिन पलीत रस्तन खां आयो आहे, अब्बे जे पलीत रस्ते खां, अम्मा जे पलीत रस्ते खां आयो आहे। पेशाब वारे रस्ते खां, अब्बे जे पेशाब वारे रस्ते खां, अम्मा जे पेशाब वारे रस्ते खां। भला खुर्शीद शाह वरी 3 रस्ते खां आयो आहे। ॻाल्हायो असली न भाउ थो थिए। मां नथो चवां, अली साईं तो चवे, मां छा कयां? वॾेरनि खे तो चवे, ओ चरियो पंहिंजी असलियत ॾिसो, पंहिंजे अंदर में गौर कयो। छाजी तूं इंसान जी वॾाई वॾाई तोखे ठहे ई नथी। बिन पलीत रस्तनि खां आई, वरी हिकु दफ़ो ॿ दफ़ा पंहिंजो इस्तन जो पाखानो पाण धोईंदो आहे। भला आसिफ ज़रदारी जो नौकर बि धोईंदा न था सम्झो? माण्हू धोईंदा, पाण धोईंदो। अली साईं तो फरमाए, माण्हूअ खे वॾाई जुगाए ई नथी। हुज़ूर जन त दानश्वरा रब जॾहिं पुछा कयो त बादशाह नबी या बानो नबी, त फरमाऊं साईं मां तो जो बानो नबी थी रहंदुसि, तो जी बंदगी कंदुसि ऐं बंदगी सेखारींदुसि दुनिया खे। रब फरमायो, तूं पाण चूंड करे पानप खे खयो आहे, ऐं मां रब जो उसूल आहे, जेका शइ हेठि वेंदी आहे मां उनखे मथे खणंदो आहियां। ॿियनि नबियनि खे कुर्ब फर्श ते, तोखे अर्श ते कराईंदुसि, तूं हेठि वञ त मथे खयो। ॻाल्हि सम्झ में आई थोरी? कणक जो दाणो हेठि सटबो आहे त पोइ उते पियो हूंदो आहे, मथे निकिरंदो। हेठि वेंदो त मथे वेंदो, मथे सीटबो त कटबो, चढ़ो कटबो न, ॻाइबो, ॻाइबो न, पीबो, पीबो न, बाहि ते लेटायोसि, छो वॾाई कई अथसि न। ॻाल्हि सम्झो था हलाए? वॾाईअ जी सज़ा बाहि आहे, इन करे हेठि थींदे त मथे वेंदे। हुज़ूर फरमायो, मां बानो नबी आहियां। इहो ई सबब आहे जो क़ुरान शरीफ़ में जगह जगह सोहणे करीम खे लक़ब बाने सां यादि कयो त सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दिही, असरा बि हबीबिही, असरा बि रसूलिही नथो चवे, असरा बि अब्दिही। पाका उहो रब, बादशाह आदम उहो रब आहे जेको सभिनी ऐबनि खां पाक आहे, जंहिंजे बादशाहीअ जो सिज लहे ई नथो। बाक़ी सभु बाना आहियूं, वॾे में वॾो बानो रब्बे ज़ुल जलाल जो चओ सुहिणो मुहम्मद रसूलुल्लाह हुयो। बानप जे करे असरा मिली। असरा जी माना आहे ज़मीनी सैर। हेठि धरतीअ ते सैर में बि अब्द, जॾहिं मुंहिंजो सुहिणो अर्शद खां बि मथे वियो, रब जी ज़ियारत खां मुशर्रफ थियो, त क़ुरान उते बि थो चवे फ़अौहा इला अब्दिही मा औहा।
ज़मीन ते भी अब्द त आसमानन खां मथे वयो त भी अब्द जी सिफ़त क़ुरान में आंदई। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, होश सां चओ सुभान अल्लाह। वरी नमाज पढ़ंदा आहियो? कॾहिं कॾहिं ईद जी त पढ़ंदा हूंदो। अबा कहिड़ी नमाज पढ़ंदा? जुमे जी, ईद वारी, पंजे वक़्त? ॿ टे ॼणा या सभु? कहिड़ा कहिड़ा पढ़ंदा आहियो नमाज? हथ मथे कयो ॾिसूं। सभु नमाज पढ़ंदा आहियो ईद जी? ईद जे लाइ हथ मथे था कयो। रमज़ान जो चंड कोई न ॾिसंदो आहे, न बंदूक जो ठाको ॿुधंदा आहियूं रमज़ान जे चंड ते। अञा हमरा चुप थी वेंदो आहे साईं, अहिड़ो रमज़ान अची वियो, होटल बंदि थी विया बोड़े। हे होटलनि जो शौक़ीन आहे सिंधी। असां सिंधियुनि खे छड़ो होटल खपनि बसि। पंजाब वञो होटलनि जो नालो ई कोन्हे। हिते अहिड़ो सॼो ॾींहुं होटल ते वेठो सिंधी। पोइ चवंदो साईं जीए सिंध, कमु कंदो कोन, बाक़ी जीए सिंध। अरे जींदी तॾहिं सिंध जॾहिं तूं कमु कंदे न सादा। वेठो हूंदे होटल ते हुजनि पिया त हिकिड़ो मुअज़िन हो मस्जिद जो, पोइ आज़ान ॾेई वरी होटल ते वेंदो, वरी निमाज़ जे टाइम ते वरी मोटी ईंदो। पोइ मरी वियो त कंहिं पुछा कयसि निंड में ख्वाब में कंहिं ॾिठो, चढ़े काॾे मज़ो मिली, जन्नत मिली? चई त आज़ान जे करे जन्नत त ॾिनो पर मज़ो नथो अचे जन्नत में। चई छो? चई होटल कोन्हे। माना सिंधी खे जन्नत में बि होटल खपनि। अहिड़ो सादो, एॾी दिलि होटल सां। ओ मुंहिंजा सोना तवजो करे वे, बंदगीअ में राज़ रखियल आहे। नमाज़ पढ़ंदा आहियो न, उन में छा पढ़ंदा आहियो? आख़िर में सब पढ़ो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। पढ़ो त ईमान ताज़ो थींदो वे। अशहदु अल्ला इलाहा इल्ला हदीस में ईंदो आहे, जिथे इहो कलमो पढ़ो था न, अशहदु अल्ला इलाहा, भितर मिट्टी ज़मीन आसमान पासे ओसे जा वण टिण ये सभु तव्हांजी शाहिदी ॾींदा त रब तोखे मञण वारो। सुभान अल्लाह। इन करे ज़ोर सां पढ़ो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन। मुहम्मदन ॾिसो पहिरियों अब्दा रसूल आहे। ज़ोर सां अब्दुहु व रसूलुहु। अब्दुहु अॻ में, पोइ रसूलुहु जो तज़किरो। इतां सम्झी वठो त पानप वॾे में वॾो दर्जो आहे। पानप अल्लाह जी पानप, माण्हुनि जी पानप ज़िल्लत आहे। ये बंदगी गदाई, वो बंदगी खुदाई। या बंद ए खुदा बन, या बंद ए ज़माना। के माण्हू ज़माने जा बाना, के ज़ाल जा बाना, के नफ्स जा बाना, के शैतान जा बाना। ये सब पानपूं तबाहीअ ॾे थियूं वठी वञणी। उन हिकु रब जो बानो बणिजी रहो त बुलंदीअ ते जन्नतनि में पहुची वेंदे। सुभान अल्लाह। अब कंहिंजा बाना थींदव? अल्लाह जा। हिते जलसे में या दुकान ते बि? न न, हिकिड़ा माण्हू निमाज़ माल मस्जिद में अलाह जा बाना, दुकान ते अहिड़ियूं कैंचियूं हणंदा जो सभ खां वॾे में वॾो नफ़ो जेको आहे न, ॾाढ़ी वारो वठंदो ई। ॻाल्हि सम्झो था? असां हिकिड़े सखर में वियासीं, कपिड़ो वठिणो हुजे, हेॾे होॾे ॾिसी चयोसीं यार हे को तबलीगी लॻे थो, था ॾाढ़ीअ सां हिन सां वञूं। साॻियो कपिड़ो असां ॿी जाइ ते पुछी आयासीं, हिन खां पुछियोसीं त 10 रुपया मथे ॿुधाए। मां चयो असां त ॾाढ़ी जे करे लड़ी आयासीं, सोना तूं त वरी नमाज़ी आहीं? चई हा। चई निमाज़ महल उते असां अलाह जा बाना आहियूं, हे त दुकानदारी आहे न मौलवी। माना हिते अलाह जो बानो न आहे, हिते शैतान जो बानो। अब हर वक़्तु अलाह जो बानो हुजे न। ॻाल्हायो, शादीअ में बि अलाह जो बानो त ग़मीअ में बि, कि वरी शादीअ में शैतान जो बानो ट्रपा ॾींदो वतो। मज़ेदार ॻाल्हियूं, पोइ हिन जा ॾिसो मस्तियूं ऐं झुमरियूं त उते ॼण त तव्हांखे नज़र ईंदो ॼण त हे भेणा हुनजो
मकाईअ जो फुलो आहे पियो हींअर पाथो तो इंसान आहे अलाह जो बानो आहे पुछा कर रब खां त शादीअ में हुनजो हुकुम छा आहे त रब जो बाना थी रहो जेतिरो रब जी बानत कंदो एतिरो रब मथे खणंदो रब जे बाने जो शान बादशाहनि खां मथे आहे ज़ोर सां ॻाल्हायो त मां सम्झायां तव्हां चवंदो कीअं मथे आहे रब जे बाननि जो शान मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां इब्राहिम अदहम रहमतुल्लाह अलैह बलख जो बलख बुखारा समरकंद रूस जा अॼु बि इलाइक़ा आहिनि सॼी दुनिया जे मुल्कनि नाला बदिलाया आहिनि पर रूस पंहिंजा नाला क़दीमी अञा ताईं बदिलाया आहिनि अॼु बि कोह काफ जबल उते आहे रूस में सम्झे पुराणो ॿुधंदा हूंदव उहो अञा बि इन नाले सां उते रूस में आहे ऐं बुखारा इमाम बुखारी जाथों जो हुयो बुखारा उहो शहर बि इन नाले सां बुखारा समरकंद आसे इमाम लैस समरकंदी क़दीम ज़माने में किताब लिखियो अथसि वॾो सम्झेसि उहो समरकंद अञा बि आहे बलख अञा बि आहे उन बलख जो बादशाह हुयो हज़रत इब्राहिम अदम अलाह से हिन खे पंहिंजो बानो बनायो अब्दाल थी वियो बादशाही छॾे जंग में वञी वेठो वज़ीरनि चयो भेणा अहिड़ो इंसाफ़ वारो बादशाह किथे मिलंदो ॻोल्हियोसि वठी अचूंसि ॻोल्हींदा ॻोल्हींदा अची हिन वटि पहुता त हे दरिया जे किनारे ते पंहिंजी कमीस खे सिलाई करे पियो का फाड़जी पियसि हुनखे टाको ॾे पियो ईअं हथ वारी सुईअ सां असे हुन सां सिबे वेठो त वज़ीरनि चयो साईं कहिड़े हाल में वेठा आहियो हिते पट ते ज़मीन ते वेठा आहियो उते त साईं तव्हांजे लाइ सेजूं सजियूं पियूं आहिनि तव्हांजे लाइ हज़ारे कपिड़ा पट जा टंगिया पिया आहिनि तव्हांजे लाइ साईं खे तव्हां नौकर चाकर बीठा आहिनि कई दर्ज़ी तव्हांजे हुकुम जा इंतज़ारी आहिनि साईं तव्हां हिते अची मिटीअ ते वेठा आहियो हलो बादशाहीअ ते वेहो त हज़रत हीअं मुंहुं मथे करे अखियूं ॻाढ़ियूं करे हिननि खे चयो चरियो मुंहिंजो ग्रेड वधी वियो आहे मां अलाह जो बानो थी वियो आहियां मूंखे वरी हेठि ग्रेड ते था विहारियो चयूं साईं कीअं ग्रेड वधी वियो थी वेठा त मिटीअ ते आहियो कपिड़ा बि पुराणा पातल ते चतियूं बि पाण था हणूं वेठा पंहिंजी कमीस खे सिबो बि पाण था तव्हां कीअं मथे तव्हांजो ग्रेड छाजो मथे आहे चई अच्छा तव्हां सम्झो नथा चरिया हो हाणे ॾिसो अबा हीअं कढी सुई कढी हीअं उछलियईं दरिया में मच्छियुनि खे चयईं इहा मूंखे सुई कढी ॾियो अब नंढड़ी हिकिड़ी मच्छी वात में सुई झले हीअं अॻो अची बीही रही हज़रत उन खां सुई वरिती चई ॾिसो मां माण्हुनि जो अॻ में बादशाह हुयुसि कुझु माण्हू मूंखे मञींदा हूंदा कुझु गारियूं ॾींदा हूंदा सम्झो था बादशाहनि खे कुझु तव्हां इमरान खे गारियूं कोन था ॾियो असां हेॾे सम्झो असां मां हिकिड़ी दिलि जे लाइ वठंदुसि गोरी सम्झोसीं सेव उहा मिलंदी 80 रुपए में हाणे उहा 350 रुपए में मिले पई चए पियो रिआयत कयां थो मौलवी कमीशन कटे ॾियां थो सम्झेसीं मां चयो छोड़े हे मिंट में महीने में एतिरी चईं इमरान जी बादशाही हाणे जॾहिं वठंदो आहियां इमरान हराम यादि ईंदो अब बादशाहनि खे के मञींदा के गारियूं ॾींदा ॻाल्हि सम्झो था अलाए न त उन इब्राहिम अदहम रहमतुल्लाह चयो ॾिसो अॻे मां माण्हुनि ते बादशाही कंदोसि के मञनि पिया के न मञनि पिया त रूबरू मञनि पिया पर पुट लाइ छा पिया चवनि पर हाणे हे ॾिसो मां अलाह जो बानो थियो आहियां मुंहिंजो ग्रेड मथे चढ़ी वियो आहे जो मां मच्छियुनि खे ऑडर कयो त सुई बि खणी ॾिनऊं चइबो त अलाह जे बाने जो शान सभ खां मथे आहे जो मच्छियुनि ते बि उन्हनि जी हुकूमत थी हले मां तव्हां खां पुछां थो अॼु जियो बाइडन वन मैन शो आहे सॼी दुनिया जे अंदरि हिकिड़ो ई बादशाह वॾे में वॾो आहे अॻे ॿ हूंदा टे रूस ख़तमु थी वियो चाइना बि अञा नओं उभरे थो हाणे ताक़तवर मुल्क जेको आहे उहो अमेरिका आहे उनजो सदर आहे जियो बाइडन आहे न बाबा थियो आहे न पर इनखे इहो पावर आहे त 2 मिंट सिज खे रोके ॾेखारे बीहारे ॾेखारे चंड खे बाद करे ॾेखारे हिते वेठे वेठे आया त अलाह से ॾेखारे थो त जंहिंखे मां पंहिंजो गानो बनायो आहे हज़रत अलीअ जी निमाज़ कज़ा थिए थी हज़रत अली रोए थो
हुजूर जन फरमा अली रो न नमाज तो जी कज़ा न थींदी मां इशारो थो कयां सिज बीही रहंदो मां अलाह जो बानो आहियां सिज रब जो नौकर आहियां इहो काॾे वेंदो मां हिनखे बीहारियां थो तूं मज़े सां वज़ू करे नमाज पढ़ पोइ सिज लहंदो अॻु में सिज न लहंदो अली तुंहिंजी नमाज खां अॻु में तुंहिंजी नमाज कज़ा न थींदी अब इहो पावर्स चंड खे बाध करण जो पावर बादशाह के आहे या अल्लाह जी बानी के जंहिंखे सुभान अल्लज़ी असरा बि अब्दिही थो चवे ॻाल्हि सम्झो था अलाए साइंसदान केॾो बि वञनि मरीख़ ते वञनि मुश्तरीअ ते वञनि वया त अञा कोन्हनि सयारा मोकिलिया अथनि चंड ते पहुचनि पर असां अल्लाह जी बाने खे अल्लाह इन्हनि सभिनी आसमाननि खां मथे खणी अर्श खां बि मथे खणी दुनिया खे ॾेखारियो त मुंहिंजे बाने खे जेको इज़त जो मामिलो आहे उहो बादशाह खे बि दुनिया जेके न आहे अब आहे या न आहे त पोइ कंहिंजा बाना थी रहंदव अल्लाह ज़ोर सां हिते बि इज़त वारा क़बर में बि इज़त वारा क़यामत में बि इज़त वारा थींदव अल्लाह जी बानत सां ऐं अल्लाह जो बानो छा खे चइबो आहे ॻाल्हि सम्झो था थोरी हिकिड़े बाने अॻे बाना विकामबा हा नौकर हिकिड़ो वॾेरो हिकिड़े नौकर खे वठे पियो त अदा तोखे त रखां पाण वटि पर खाईंदो छा आहे छोरा का ख़ासि शइ त न खाईंदो आहे त उन नौकर चयो न साईं का ख़ासि शइ कोन्हे जेको मालिक खाराईंदो उहो खाईंदुसि चए भला कपिड़ा काटन जा पाईंदो आहे पट जा कहिड़ा पाईंदो आहे आम कपिड़ा चए साईं जेको मालिक पाराईंदो उहो पाईंदो आहे चए सुम्हंदो किथे आहे ॿाहिरि उस ते छांव में असां एसीअ में किथे सुम्हंदे चए साईं जिथे मालिक सुम्हाईंदो उते सुम्हंदो आहे चए चंद्रा तुंहिंजी पंहिंजी चॉइस बि आहे का कुझु तोखे का शइ वणंदी बि आहे चएसि मुंहिंजी चॉइस इहा हुई त मां बानो न हुजां मां बादशाह हुजां उहो त न थियुमि मुंहिंजी ख़्वाहिश न हली हाणे ख़्वाहिश उनजी हलंदी जेका मालिक जी हूंदी तंहिंजे करे बाने जी माना इहा आहे त जाथे जहिड़े हाल में तूं असांखे रखे असां उनजी बानप अदा कयूं गुरबत में बि उनजा बाना थी रहो अमीर इमारत में बि उनजा बाना थी रहो ख़ुशीअ में बि उनजा बाना थी रहो त ग़मीअ में बि उनजा इनखे चइबो आहे बानो अब ॻाल्हि सम्झो था अलाए न इहा ॻाल्हि हिन आयत में ॿुधाई अथसि वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून अल्लाह साईं नबी साईं खे बि मेराज ते पंहिंजो बानो सॼो उनजो शान ॿुधाए अञा तव्हांखे मां ॿुधायां त अल्लाह जे बाननि नौकरनि जो शान बि वॾो आहे हिकिड़ो किसो थो ॿुधायां पोइ मां बस थो कयां छो त असांजी आहे मीटिंग मौलाना फज़ल रहमान बि शाम जो पहुची वियो आहे हिते सखर में 11 बजे मीटिंग शुरू आहे पर मां आयो हिते हाणे 11 खां मथे कमु चढ़ी वियो आहे सम्झेसि पर थोरी 2-3 ॻाल्हियूं सम्झायां हुज़ूर साईं जो नौकर हो हिकिड़ो ख़ासि मां सम्झां थो त मतां सिंधी हुयो तहक़ीक़ न कई अथनि चङी तरह ते सम्झां थो त मतां सिंधी हो छो सम्झां काथों थो त सिंधी हो जो उनजो नालो हो मेहरान नबी साईं जे ख़ासि नौकर जो नालो हो ज़ोर सां सिंधी माण्हू पंहिंजे मेहरान खे त सम्झंदा मेहरान चइबो आहे सिंधो दरिया खे हाणे बि लबे मेहरान ॿुधो हूंदो लबे मेहरान लब जी माना चप जीअं असांखे चप हिन ईअं दरिया खे बि 2 चप हिन विच में दरिया हलंदो आहे हेॾो बि बंदि हेॾो बि इन माना उन दरिया जे चप ते ठहियल आहे हिकिड़ो बाग़ उनखे चवंदा आहिनि लबे मेहरान माना मेहरान जे चप वारो बाग़ लब चप खे चवंदा आहियूं न ऐं लबनि ते सुर्खी लॻल आहे त माना लब चइबो आहे चपनि खे ॻाल्हि सम्झो था न त माना इतां मेहरान नालो आहे सिंधु दरिया जो छाजो सिंधु दरिया जो नालो मेहरान ऐं नबी साईं जे नौकर जो नालो बि मेहरान हो इतां सम्झां थो त नालो इहो सिंधी आहे हुज़ूर जो नौकर हो ख़ासि हुज़ूर जा सामान खयूं पियो अचे हिकिड़े दफ़े जंग में वरी हज़रत अबू बकर साईं बि चयो मुंहिंजा सामान बि खयूं आहिनि वरी उनजा बि खयईं वरी हज़रत उमर साईं चयो मुंहिंजा बि 2-3 खयूं आहिनि उनजा बि खयईं वरी कंहिं ॿिए चयुसि मुंहिंजा बि खयूं उनजा बि खयां वीचारे नौकर माण्हू
हुजूर जन जो मुंह फेराए ॾिठो त मावारी नौकर खे त घणा भरे छॾियो आहे माण्हुनि सामाननि सां। हुजूर जन ॾिसी करे हीअं चयो पुट मेहरान तूं त सफ़ीनो थी वियो आहे। सफ़ीनो सफ़ीना माना ॿेड़ो। ये ॿेड़े ते सामान भरबो आहे न ट्रक वांगुरु सम्झे तूं त सफ़ीनो थी वियो आहे माना ॿेड़ो थी वियो आहे। त उहो साहबी थो चवे हुजूर जो छड़ो एतिरो लफ़्ज़ चवण जी देर हुई ख़ुदा जो कसम मूं तां वज़न सभु लही वियो। मुंहिंजे मथे ते 7 उठनि जो ॿार बि रखो ऐं मेलनि जा मैल हलायो मां थकंदो न आहियां जो नबी मुंहिंजो नालो रखी छॾियो आहे सफ़ीनो। सफ़ीने जी माना ॻाल्हायो नथा ज़ोर सां ॻाल्हायो त सम्झ में अचे। ॿेड़ो ॻाल्हि सम्झो सफ़ीनो माना ॿेड़ो। हाणे इहो चवंदो आहे मां पंहिंजो नालो हाणे हिन जे नाले जी ख़बर काफ़िनि माण्हुनि खे कोन्हे त हिन जो असली नालो छा हो। इहो हर वक़्तु ॿुधाईंदो आना सफ़ीना मां सफ़ीनो पंहिंजो नालो हुजूर वारो नालो जेको रखियोसि हुजूर। ईअं हज़रत अली साईं चवंदो आहे मुंहिंजो नालो अम्मा हैदर रखियो अबे अली रखियो पर हुजूर मूंखे अबू तुराब सॾियो। दुनिया वारा अली थो चवे दुनिया वारा न मूंखे अबे जो नालो एॾो वणंदो आहे न मूंखे अम्मा जो नालो वणंदो आहे। मां अलीअ खां पुछो त मूंखे बू तुराब करे सॾ कयो जो मुंहिंजे महबूब मोहम्मद जो रखियल नालो। अब ईअं हुजूर जन नाला मज़ाक में रखंदा पर साहबी उन मज़ाक खे बि मज़ेदार सम्झी करे पंहिंजो शान समझदा त हीअ हज़रत सफ़ीना इन जो नालो मेहरान हुयो। हुजूर जन चयुसि त तूं सफ़ीना है। सफ़ीना माना ॿेड़ो ॿेड़ो माना ॿेड़ो थी वियो। इहो पाण थो ॿुधायांव थो इहो पाण थो ॿुधाए। मां अफ्रीका जी जंगल में वियुसि उते साहबा जी कैंप लॻी। जंगल अॼु बि अफ्रीका जो मशहूरु आहे। वॾियूं पलायूं शींहं बबर हे हो चीटा अलाए छा छा अॼु बि आहिनि। उहो दौर त तमामु वॾो हो कम घणा जंगल में जानवर हूंदा हुआ। त चए थो मां ईअं सैर कंदो निकिरी वियुसि भुली वियुसि असां वारी कैंप ॿी जाइ ते रहिजी वई। मां अलाए काथे शाम जो वञी निकितुसि पंधु कंदे कंदे। मां चयो वञा थो कैंप ॾे पर कैंप जे बजाए ॿिए पासे मां निकिरी वियुसि। अञा असर जे वक़्त में ईअं सोचियां ई वेठो त ओचितो ई वणनि मंझां ॾांद जेॾो वॾो बबर शेर निकितो। मां सम्झुमि त न भॼी सघंदुसि न बची सघंदुसि मरी वेंदुसि। ॿियो कुझु न करे सघियुसि छड़ो एतिरा लफ़्ज़ चयो मां उन शींहं खे अना सफ़ीनतु मौला रसूलिल्लाह अना सफ़ीनतु मौला रसूलिल्लाह। मां सफ़ीनो आहियां मोहम्मद मुस्तफ़ा जो नौकर आहियां। एतिरो लफ़्ज़ चवण जी देर हुई उहो बबर शेर पेरनि ते अची पियो। मां चयो पेरनि खे चक विझी खाईंदो पर न ज़बान सां चटे बि पियो पुछ सां इशारो पियो करे त मथो चढ़। मां सम्झी न पियो सघां नेठि दिलि ॿधी। मां सम्झुमि ऐं टपो ॾेई चढ़ी वेठुमि। भॼंदो भॼंदो जाते साहबा जी कैंप हुई उते मूंखे छॾे ईअं भां भां कंदो वापसि हलियो वियो। ॼण सलाम कंदो पियो वञे त नबी त अल्लाह जो बानो आहे पर इन बाने मोहम्मद मुस्तफ़ा जे नौकरनि जो बि मां शींहं नौकर हितां सम्झो त बानप जो शान केॾो वॾो। ॻाल्हि सम्झो न पोइ कंहिंजा बाना थींदव। बानप जो वॾो निशान निमाज़ आहे वॾो निशान। हाणे हिकिड़ो माण्हू वेठो आहे तास ते हाणे जुआ ते नोटण ते होटल ते हेॾो आज़ान मिले थी निमाज़ ते नथो अचे। इहो तास जो बानो आहे होटल जो बानो आहे या अलाह जो बानो आहे। ॻाल्हायो छो न था चइबो पंहिंजे नफ़्स जो बानो आहे। जेका शइ दिलि में अचेसि थी उनजे कढ लॻंदो वतो आहे। चो न कढ कंहिंजे न लॻंदासीं या रसूलुल्लाह जे या हिन कलामुल्लाह जे। अब इहा आहे अलाह जी बाना। बसि अॼु तकरीर आहे इन ते त उन जा बाना थी रहो। अल्लाह खां दुआ आहे त हीअ असांजे भाउ मोहम्मद इस्माइल साहब जन जो जलसे के अल्लाह कामयाबी कामरानी सां हमकिनार फरमाए ऐं अल्लाह से मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह से तव्हांजे बि अचनि मंज़ूर फरमाए।
सभिनी जो दिली हाजतूं ज़रूरतूं रब पूरियूं फरमा। ऐं अल्लाह जायज़ ज़रूरतूं सभिनी जमात जूं पूरियूं फरमा। असांजा भी मसइला अटकियल अल्लाह पंहिंजो फज़ल करम फरमा। तुंहिंजा बाना आहियूं तोखां ई पिनऊं था। तू ही पंहिंजे बाननि जो मददगार आहे, ॿियो कोई न आहे। रब तुंहिंजी ज़ात ई आहे बाननि जो वॾो सहारो। पंहिंजे बाननि जी मदद फरमा। ऐं अल्लाह हक़ वारनि जी मदद फरमा, सचनि मुसलमाननि जी मदद फरमा। अल्लाह दीन दुनिया जूं सभु भलायूं अता फरमा। दीन दुनिया जी बुराइनि खां बचा। पंहिंजो ख़ासि मुक़रर बाननि मज़ा बना। असांजे वॾड़नि खे ये जेको मौलाना साहब ॿिया टिया जेके भी दुनिया खां छॾे विया, अल्लाह उन्हनि जे कब्रनि खे जन्नत जे बाग़नि मज़ा बाग़ बना। जन दीन जी ख़िदमत कई हिन ॻोठ में इलाइक़े में, अल्लाह उन्हनि जे घरनि खे आबाद फरमा। जन दोस्तनि बानब जे हिन वाइदे खे निभायो, अल्लाह तूं उन्हनि सां निभा। पंहिंजो फज़ल फरमा। सल्लल्लाहु अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन।